नाम आहियां अब्दुल हमीद कोसो ऐं मेहरान प्रेस क्लब ते ही अजड़ियूं पहुतियूं आहिनि। ही पारस सोलंकी ऐं शाज़िया सोलंकी ही मामलो हले पियो। मेड़ वाक़ियो जेको ही हिकु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जंहिंमें 3 पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि। उन सिलसिले में मेड़ पुलिस जूं कार्रवायूं सॼे तालुके में जारी आहिनि। जॾहिं राति जो पुलिस लालशाह कॉलोनी ते कार्रवाई करे बेनज़ीर जमाली जी क़यादत में 2 माण्हू अनवर पुटु मोहम्मद साले सोलंकी ऐं कामरान पुटु अनवर सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त उन्हनि जूं औरतूं हिते पहुतियूं आहिनि। हिननि एहतिजाज कयो आहे। हिननि जो छा चवणु आहे? जी अथी छा मसइलो आहे? अधु राति जो 12 बजे असांजे घर ते पुलिस चढ़ाई कई आहे। सोढो सोलंकी, बेनज़ीर जमाली, मुंहिंजे पीउ खे ऐं भाउ खे अनवर सोलंकी ऐं कामरान सोलंकी वीचारा सॼी ज़िंदगी रोज़ी कई अथनि। असांजा बेगुनाह असांजा खणी विया आहिनि। को बि ॾोह असांजे ते साबित थिए त असांखे 20 साल बि पुलिस न बश्क करे। असां बेगुनाहूं पंहिंजी जांच कराइनि। किथे बि कहिड़े बि थाणे ते असांजो को बि ॾोह में को बि केस कोन्हे को असांजे मर्दनि ते। बाक़ी असांजी दादू एसपी DIG खे अपील आहे त असांजे माना रहम कयो। तव्हांजो जेको तव्हांजो मर्द आहे अनवर ऐं कामरान, उन्हनि जो भला हुननि सां को तालुक़ु को वास्तो? रिश्तो थियल आहे, ॾे वठि हुई। असां उहो बि मर्जी हर शइ उन्हनि सां ख़तमु थियल आहिनि। वञी जांच कराए SP DIG उतां जांच कराए ॻोठ मां त असां उन्हनि जे ॻोठनि में कॾहिं वियाऊं पोइ बि असां उन्हनि जा ॾोहियूं। असांजो मर्जी तालुकात सॼो ख़तमु थियल आहे। रिश्ते में असांजा मर्द खणी विया आहिनि। बेगुनाह मुंहिंजो पीउ आहे अनवर सोलंकी ऐं कामरान सोलंकी। इंसाफ़ कयो वञे। तव्हां असुल किथां खां आहियो? असुल किथां खां आहियो? असां जावा निकिया हिते मेहर में गंडमाला में। असांजा कार्ड हर शइ असांजा हितां। अच्छा, तव्हां मच्छी जो कारोबार था कनि तव्हांजा मर्द शुरू खां वठी? पुलिस जांच करे सॼी ज़िंदगी मुंहिंजे पीउ ते मोरी ते अॾे ते मच्छी पुलिस पाण ऑफिसर मच्छी वठंदासीं। अच्छा, थी सघे जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जो तव्हांजे मर्दनि सां को फ़ोन ते राब्तो हुजे? को तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे IG खां कोर्टुनि खां? IG सिंध दादू SSP असां सां माना जेको थी सघे असांजी मदद कनि। असां बेगुनाह, असांजो पीउ भाउ बेगुनाह आहे। असां कोर्ट सगोरी बि असां हक़ जे लाइ वेंदासीं। सम्झो न, असांजो को बि ॾोह कोन्हे को। असांजा बेगुनाह मर्द खयां। असांजी मोबाइलियूं बि खयूं अथनि 3। तव्हांजी सिर्फ़ु मोबाइलियूं खयूं अथनि, ॿियो त कुझु न? मोबाइलियूं खयूं अथनि असांजूं। नाज़रीन, असां वटि मौजूदु हुयूं शाज़िया सोलंकी ऐं पारस सोलंकी, जिन एहतिजाज कयो आहे त राति पुलिस कार्रवाई करे बेगुनाह असांजा मर्द अनवर सोलंकी ऐं कामरान सोलंकी गिरफ़्तार करे विया आहिनि। असां DIG IG SSP खे अपील था कयूं त असां बेगुनाह आहियूं। असां कारोबारी माण्हू आहियूं। असांजो कंहिंसां को बि तालुक़ु न आहे। सिर्फ़ु ज़ात जे करे असांजूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। असांखे असांजा इंसाफ़ करे असांजे मर्दनि खे छॾियो वञे ऐं असां पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ कोर्ट सगोरी बि वेंदासीं। अच्छा, उहे ज़ाहिर बि न आहिनि? अच्छा, हिननि जो चवणु आहे त असांजे मर्दनि खे ज़ाहिर बि कयो वञे ऐं हुननि खे आज़ादु बि कयो वञे। हू बेगुनाह आहिनि।